जुडे में पाकिस्तान कोली इतिहाद पारां कुछ ॾींहं अॻु किनरीअ में भेण जी लॼ बचाईंदे क़तल थी वियल भेरू कोहली जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ रैली कढी धरणो हंयो वियो। पाकिस्तान कोली इतिहाद जे मरकज़ी सदर सेठ लालचंद कोहली, कॉमरेड पहलाज कोहली, देवदत्त कोहली ऐं ॿियनि जी अॻवानी में हज़ारे कोहली बिरादरी जे माण्हुनि जुडो बाईपास स्टेशन रोड खां रैली कढी मालपिड़ी ग्राउंड ते धरणो हंयो। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंध में मिसकीन, मज़लूम ऐं पोरियत माण्हू महफ़ूज़ न आहिनि। पुरअमन इंसान लाइ धरती ट्रामो बणाई वई आहे। सिंध जा असुल धरती धणी दरावड़ कबीले जूं पुरअमन बिरादरियूं कोली, भील, मेघवाड़, ओड, बागड़ी, जोगी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। हुननि चयो त ज़ालिम ऐं जाबिर माण्हू मज़हब जी आड़ में नाबालिग न्याणियूं अगवा करे जबरी मज़हब मटाइनि था। हर वक़्तु संदन चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो वञे थो। ऐं जाचकड़नि जो चवणु हो त किनरी में ज़ालिम जवाबदारनि पारां भेरू कोहली खे पंहिंजी भेण जी लॼ बचाइण जे गुनाह में बेदर्दीअ सां क़तल कयो। आला ऐवाननि में वेठल नुमाइंदा मक़तूल जे वारिसनि जो साथ ॾियण बदिरां कातिल धुरिन जो साथ ॾेई ठाह लाइ दॿा विझी रहिया आहिनि। हुननि नाला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मक़तूल जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk